सूबाई सलाहकार मंजूर वसाण पारां बोर्ड जे वहकरनि में बुॾल कोट डिजीअ खे इटली जो शहर वीनस करार ॾियण वारे तकरारी बयान ते सख़्त रद्दअमल अचण जो सिलसिलो जारी आहे। मंजूर वसाण जो वीनस शहर कोट डिजी मुकम्मल तौर बुॾल आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 6 खां 10 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। कोट डिजी समेत तालुके जा नंढा वॾा शहर ऐं सवें ॻोठ पाणीअ में बुॾल आहिनि ऐं हज़ारें बेघर थियल माण्हू रोडनि रस्तनि ते खुलियल आसमान हेठि हिकु वॾे अज़ाब वारी ज़िंदगी गारे रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में वॾे वज़ीर जे सलाहकार मंजूर वसाण जे इन तकरारी बयान माण्हुनि खे ॾुख ऐं सदमे में मुब्तला करे छॾियो आहे त कोट डिजी इटली जे शहर वीनस जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिकु निजी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे मंजूर वसाण चयो त कोट डिजी इटली जे वीनस शहर जहिड़ो लॻी रहियो आहे। हिते बि इमारतूं सदाईं पाणीअ में ॿुॾल हूंदियूं आहिनि ऐं हिते बि बंगला शहर ऐं ॻोठ साॻियो नज़ारो पेश करे रहिया आहिनि। मंजूर वसाण जे हिन तकरारी बयान ते रुॻो सिंधी न पर समूरे मुल्क मां सख़्त रद्दअमल साम्हूं अची रहियो आहे। सोशल मीडिया ते माण्हू अॻूणे सूबाई वज़ीर जे हिन बयान खे ॿोॾ मुतासिरनि जे फटनि ते लूण बुरकण जो अमल करार ॾेई रहिया आहिनि। माण्हू इहो ई चई रहिया आहिनि त मंजूर वसाण इटली भले घुमी आयो हुजे पर खेसि शायदि इहा ख़बर न आहे त इटली जे शहर वीनस में न का ॿोॾ आई आहे न वरी हितां जा माण्हू बेघर थी रोडनि रस्तनि ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। वीनस शहर सदियूं अॻु पाणीअ जे मथां ई अॾियो वियो हो। मंजूर वसाण जी हिन वीडियो ते बि वॾी तनक़ीद थी रही आहे जंहिंमें हू ॿेड़ीअ में सवार थी ॿुॾी वियल इलाइक़नि जो सैर कंदे नज़र अचे थो ऐं जॾहिं ॿोॾ मुतासिर साणसि हथ मिलाइण चाहिनि था त हू पंहिंजा हथ परे करे खेनि छिड़िॿूं ॾिए थो। माण्हू इहो सवाल करे रहिया आहिनि त जेकॾहिं कोट डिजी वाक़ई बि इटलीअ जो वीनस बणिजी वियो आहे त पोइ मंजूर वसाण साहिब सिंध जे वीनस वासियुनि सां हथ मिलाइण खां एॾी किरब छो महसूसु करे रहियो आहे।